आज़ाद कश्मीर के कानून साज़ असेंबली के चूंडनि लाइ पोलिंग जो अमल शुरू थी वियो आहे। वोटिंग जो इहो सिलसिलो शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। 32 लख खां वधीक वोटर वोट जो हक़ इस्तेमाल करे रहा आहिनि। आज़ाद कश्मीर जे 13हें कानून साज़ असेंबली के चूंडनि लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। 45 तकनि ते थींदड़ चूंड में 53 मेंबरनि खे चूंडियो वेंदो। मजमूई तौर 32 पार्टियुनि जा 742 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि, जिन में 20 औरतूं पिणु शामिल आहिनि। पाकिस्तान तहरीक इंसाफ, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि विच में कांटे जे मुक़ाबले जा इम्कान आहिनि। चूंड अमल खे शफ़ाफ़ बणाइण लाइ प्रिज़ाइडिंग ऑफिसर समेत 250 ऑफिसरनि खे मैजिस्ट्रेट जी बराबर अख़्तियार ॾिना विया आहिनि। आमतौर ते पाकिस्तान जे मर्कज़ में बरेजमान सरकार आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाहींदी आहे, पर हिन भेरे नवाज़ लीग नायब सदर मरियम नवाज़ ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां भरपूर चूंड मुहिम हलाइण सबबि नतीजा मुख़्तलिफ़ बि थी सघनि था। पीपी तरफ़ां आसफा भुट्टो खे बि मैदान ते लाथो वियो हो। अहिड़ी तरह पीटीआई पारां पिणु पुरजोश मुहिम हलाई वई। चूंड अमल खे पुरअमन माहौल में मुकमल कराइण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतिहाई सख़्त कया विया आहिनि। 40,000 पुलिस अहलकार हिफ़ाज़त जा फ़र्ज़ सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। 7,000 फ़ौजी जवान स्टैंड बाय ते रखियल आहिनि।